कोर कमांडर हाउस भंजद्राह केस में पीटीआई चेयरमैन की भेनुनि अलीमा ख़ान ऐं उज़मा ख़ान की पूरी ज़मानत में 16 अक्टूबर ताईं बाद लाहौर की दहशतगर्दी टोड़ अदालत में ॿुधणी दौरान केस के जांच ऑफिसर पारां अलीमा ऐं उज़मा ख़ान की गिरफ़्तारी की इस्तदा। जांच ऑफिसर चयो त नवां जे वाक़े की जांच कंदड़ JIT ॿिन्ही खे ॾोहारी करार ॾेई चुकी है। वधीक जांच लाइ अलीमा ख़ान ऐं उज़मा ख़ान की गिरफ़्तारी घुर्बल है। ॿुधणी दौरान अलीमा ख़ान रोस्ट्रूम ते अची चयो त असां सां इंसाफ़ कयो, पंहिंजी भेण सां गॾु अदालतुनि में हाज़िर थींदी आहियां। असांखे जेल मोकिलण सां इंसाफ़ थिए थो त भले जेल उमाणे छॾियो। अलीमा ख़ान के वकील खे वधीक ॻाल्हाइण खां रोके छॾियो। अलीमा ख़ान चयो त असां छा घुरी रहिया आहियूं, रुॻो इंसाफ़ ई त घुरी रहिया आहियूं। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे अलीमा ख़ान चयो त PTI चेयरमैन सदर आरिफ अलवी के किरदार मां मायूस है। सदर के 90 ॾींहनि में चूंडूं कराइणियूं हुयूं पर हुन पंहिंजो अख़्तियार इस्तेमालु न कयो। जेल में विझणो आहे त भले विझो पर असां साज़िश के क़बूल न कंदासीं।